अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमिन्हुम मन आहदल्लाह लइन आताना मिन फ़ज़लिहि लनस्सद्दक़न्न वलनकूनन्न मिनस्सालिहीन फलम्मा आताहुम मिन फ़ज़ली बख़िलू बिहि वतवल्लौ वहुम मुरिज़ून फ़अक़बहुम निफ़ाक़न फ़ी क़ुलूबिहिम इला यौमि यल्क़ौनहु बिमा अख़्लफ़ुल्लाह मा वअदू व बिमा कानू यकज़िबून सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। ॾह सिपारे सूरत तौबा जूं चंद आयत अवांजे साम्हूं तिलावत कई वयूं आहिनि। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त हक़ सम्झाइण ऐं हक़ सम्झण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। सम्झण ऐं सम्झाइण खां बाद अल्लाह ताला अवां असां सभिनीनि खे अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। मदीने में कोई शख्स हुयो, साल बा उनजो नालो हो। साईं जन वटि आयो, चई साईं का दुआ घुरो, अल्लाह साईं माल ॾे, मिल्कियत ॾे, पैसो ॾे त के ख़ैरातूं कयूं, सदका कढूं, ज़कातूं ॾियूं। सुञो माण्हू रुगो परावन हथनि ऐं खीसनि ॾे पियो थो निहारे। साईं जन हकीम हुया, सम्झनि पिया त दुनिया हिन जे लाइ नुक़सान आहे। फरमायूं अला तुहिब्बु अन तकून मिसली, छा तूं हिन ॻाल्हि खे पसंदि नथो करीं त तूं मां मोहम्मद मुस्तफ़ा वांगुरु हुजी, मां बि ग़रीब तूं बि ग़रीब। चई न साईं, दुआ घुरो, पैसो हूंदो त दीन जो कमु थींदो, पैसे खां सवाइ का शइ न आहे। अमरा ज़िद करे वेही वियो त जेसिताईं दुआ न घुरंदो मां न उथंदुसि। साईं जन हथ खां मथे कया, या अल्लाह सालबे जे माल खे वधा। नबी साईं जे हथनि खणण जी देरि हुई। साहबा फरमाइनि था सालबे जो माल ईअं पियो वधे कि अन्न मदूद, जीअं कीड़ा माखुड़ा हूंदा। वागे जो दर खोले त बकरियूं, रिढूं, ढगियूं, उठ, को ॾींहुं का रात खाली न हुजे जो वागे में जड़ न हुजे। कनमल डगियूं पयूं यामन, कनमल बकरियूं, रिढूं, ॿ ॿ टे टे पर नबी साईं जी दुआ आई।
मिट्टी में हथ विझे तो मिट्टी भी सोन। पोइ 5 वक्त जमात सां नमाज पढ़ंदो, पोइ 2 वक्त हलिया वियसि, फजर जी नमाज, इशा जी नमाज। माल जे अंदर ॿाहिरि घर में गाह पठो ॾियण, अञा माल वधियुसि त पोइ 5 ई वक्त जमायत हली वियसि। घर में वाड़े में अलाए मुसलो हुयुसि, उते पढ़े पियो, बाक़ी मस्जिद में कोन पियो हुजे। 5 ई वक्त जुमे जे ॾींहुं ईंदो। अञा माल वधियो, छो त साईं जी दुआ ई त हिन जे माल खे वधा। पोइ मदीने में निकितो, छो त मालवंत माण्हू ॻोठ में नथो रही सघे। पोइ जिथे गाह उते हमराह पहुचंदो, कॾहिं काछो, कॾहिं कोहिस्तान, कॾहिं थर, कॾहिं बर, कॾहिं कचो, कॾहिं पको, जीअं लाडू माण्हू तव्हां ॾिठा माल वारा। मदीनो छॾे हलियो वियो। पोइ रजब जो महीनो आयो, साईं जन 2 सफ़ीर मोकिलिया, फरमायो साल ॿिए ॾे वञो, ज़कात वठी अचोसि। साईं जन जा उहे 2 कासद निकिता, ॻोल्हे ॻोल्हे पुछा कंदे ॾिठऊं त जबल में वेठो आहे, हिकिड़ी वादी में। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बाबा ॾियो हाल अहवाल। चऊं बाबा असां मदीने पाक खां पिया अचूं, साईं जन मोकिलियो आहे ज़कात जे लाइ। दुआ बि तो घुराई त अल्लाह ताला पैसो ॾींदो त सदको कढंदासीं, ख़ैरात कंदासीं, ज़कात। अल्लाह ताला खोग ॾिनो अथई, 40 ॿकरियुनि ते 1 ॿकरी, 40 रिढुनि ते 1 रिढ, 30 डगियुनि ते 2 सालनि जो गाबो, 5 ऊठ थियनि त साल जो तोॾो, लख ते 2.5 हज़ार, 1000 ते 25 रुपया, 100 ते 2.5 रुपया, 40 पती ज़कात है। बाबा हिसाब करे ज़कात ॾे। हमरा जो हिसाब कयो तो वॾो धन पियो निकिरे। पोइ थधो साह भरे चई, वञ भेणा, ही ज़कात त कान्हे, ही त चटी आहे। चई बाबा हाली हलो, पोइ हिसाब करे मां पाण पहुचाईंदुसि। जंहिंखे न ॾियणो हूंदो आहे ईअं ई चवंदो आहे त हाली मोरी सौदाऊ सभु हल, हारनि सां हिसाब कयां, सेठ सां हिसाब कयां, पोइ पाण मदरसे खणी ईंदुसि। इहा आहे न ॾियण जी निशानी। जेको हिते नथो ॾिए सो घर पहुचाईंदो मदरसे। सो ईअं न कंदा कयो, जेको हुजे हाल पिरिया नाल। ऐं रजब में सफ़ीर अचनि था, उन्हनि खे ॾींदा कयो। ज़कात अॻु में कढी छॾियो, 50,000 लख जेको निकिरे थो, पोइ पासे में रखी छॾियो, पोइ जेको अचे उनखे ॾियोसि। बसि हिनखे न ॾियणो। भरिसां वरी ॿियो मुस्लमान हुयो, उनखे 7-8 ऊठ हुजनि। उन्हनि सफ़ीरनि चयो त भला इन खां ज़कात वठोसि। उन वटि आया, चऊं बाबा साईं जन मोकिलियो आहे ज़कात जे लाइ, साल ॿिए ॾे आयासीं, सो तो वटि 7 ऊठ आहिनि, साल जो तोॾो तो ते वाजिबु आहे। चईं बाबा साल जे तोॾे मूं छा थींदो, 7 ई ऊठ कायो। ग़रीब खे दिलि त ॾिसो। ऐं हिन वक़्तु बि दिलि ग़रीबनि खे अथनि। ही ग़रीब आन बज़ाहिर ग़रीब, पर दिलियूं हिननि जूं बादशाह। मस्जिद मदरसे खे चंदो ॾियण वारा आहे, वाइज़ जलसा करण वारा आहे। वरी जमायत जो सॾु थो थिए त कर्ज़ खणी कर महिल घोटकी, कर महिल सखर, कर महिल इस्लामाबाद वेठा। वाह जो बि असां ग़रीबनि खे दिलि आहे। हिननि चयो न बाबा साल जो तोॾो। चई कयो छा था, मूंखे लॼी था कयो। कायो त 7 ई ऊठ, 7 नथा कायो त को जवान ऊठ त कायो वञो, जेको मुंहिंजे महबूबा खे कमु त अचे, जंहिंखे को हुजे त को गोश्त त हुजे। सुभान अल्लाह। बस उहे सफ़ीर मोटिया। अल्लाह ताला नबी साईं खे ॿुधाए छॾियो त सालबो फिरी। पोइ जीअं जो एक कासिद आया मदीने में, साईं जन उन्हनि खे ॾिसी करे फरमा, वई हक़ सालबा, सालबो त बर्बाद थी, सालबो त हलाक थी। पोइ माण्हू वञी ॿुधाएसि बाबा पिटजी। साईं जन जी ज़ुबान मुबारक मां तबाही जा लफ़्ज़ निकिता। पोइ अची ॾिॼ थियसि त माल मरे न।
वागे में बीमारी ना अचे पोइ कुझु बकरियूं रिढूं कुझु ढगियूं जेको फंडो माल कुराड़ो डुबरो उहो काए आयो साईं जन वटि। साईं जन फरमा न बाबा हाणे तुंहिंजे माल जी ज़रूरत न आहे, बसि ॼण यार जे पार खे न सुञा थो उन यार खे कहिड़ो सुञातो। मुंहिंजा माण्हू तो वटि आया त उन्हनि खे मोटाए छॾियो, हाणे तुंहिंजे माल जी ज़रूरत न आहे। वरी बि माफ़ी न पियो वठे, माफ़ी वठे या चयासीं मुंहिंजी ग़लती आहे, न रहंदो आकरो, नथा वठो त तव्हांजी मर्ज़ी। बसि इहा आयतूं इन जे बारे में नाज़िल थियूं। सिंधी में चवंदा आहिनि धकु हण धीउ खे त सुधरे न, धकु त साल पे गया पर सबक असांखे। अल्लाह साईं फरमायो मिनहुम मन आहदल्लाह लइन आताना मिन फज़ले। रब फरमायो माण्हुनि मौके माण्हू वारा हम जेके अल्लाह सां वाइदो था कनि, रब सां मुआहिदो था कनि। लइन आताना मिन फज़ले, या अल्लाह जी करे तू असांखे माल ॾिनो, मिल्कियत ॾिनई, दुनिया दौलत ॾिनई, तलनसद्दक़न, असां सदका कढंदासीं, ख़ैरातूं कंदासीं, ज़कातूं ॾींदासीं। वलनकूनन मिनस्सालिहीन, या अल्लाह रब असांखे पैसो ॾे पोइ ॾिसो असांजी सखा कीअं था हातिम ताईअ वांगुरु सखी ऐं नेक सालिह बणिजी वञूं। अल्लाह साईं फरमायो फलम्मा आताहुम मिन फज़ले, रब फरमा वरी जन्म मां माल ॾिनो मास, पैसो ॾिनो मास। फज़ल जी माना माल। जीअं मस्जिद में दाख़िल थिबो आहे त सुन्नत तरीक़ो आहे, पहिरीं सॼो पेर मस्जिद में दाख़िल कयो, पोइ खबो पेर। ऐं या दुआ घुरबी अल्लाहुम्मा अफ्तह ली अबवाब रहमतिक, या अल्लाह मुंहिंजे लाइ पंहिंजी रहमत जा दरवाज़ा खोल। इहा दुआ पढ़बी आहे। वरी फर्ज़ पढ़ी, सुन्नत ऐं नफ़िल पढ़ी, जंहिं महिल मस्जिद मां ॿाहिरि निकिरो त सुन्नत तरीक़ो आहे, पहिरीं खबो पेर ॿाहिरि कढो, पोइ सॼो पेर। ऐं इहा दुआ घुरबी अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका मिन फज़लिक, या अल्लाह मां फर्ज़ भी पढ़ियो, सुन्नत ऐं नफ़िल भी पढ़ियमि, हाणे मुंहिंजो ऐं मुंहिंजे बच्चनि जे रोज़ी जो मसइलो अथई। या अल्लाह मां तोखां सुवाल थो कयां त मुंहिंजे लाइ, मुंहिंजे बचड़नि जे लाइ हलाल रोज़ी जो बंदोबस्त कर। मां तुंहिंजे फज़ल जो तोखां सुवाली हां। इहा दुआ हूंदी आहे नी गेट जे अंदरि। ॿी जाते रब फरमायो फ़इज़ा क़ुज़ियतिस सलातु फंतशिरू फिल अर्ज़ वब्तगू मिन फज़लिल्लाह। 28 सिपारो सूरत जुमा। रब फरमायो जॾहिं जुमे जी नमाज़ पूरी थी वञे, फर्ज़ सुन्नत नफ़िल पढ़ी छॾियो त हाणे मस्जिद में यको वेहो न, फंतशिरू फिल अर्ज़, पखिड़िजी वञो ज़मीन में। हारी हार पोइ करे मज़दूर मज़दूरी करे, दुकानदार दुकान ते वञे, मुलाज़िम पंहिंजी ड्यूटी संभाले। वब्तगू मिन फज़लिल्लाह, पंहिंजे लाइ पंहिंजे बच्चनि जी लाइ हलाल जे रोज़ी जी तलाश कयो। जीअं मस्जिद में वेहण सवाब अथव, ज़िक्र करण सवाब अथव, तिलावत करण सवाब आहे, पंहिंजे लाइ पंहिंजे बच्चनि जे लाइ हलाल जी रोज़ी करण में भी एतिरो ई सवाब अथव। ईअं न जो मस्जिद में वेहण सवाब आहे, दुकान ते वेहण गुनाह न बाबा, दुकान ते वेहण भी सवाब। हिकिड़ो मुसलमान फजर की नमाज पढ़ी हलियो वियो, हार हार पोइ थो करे, मज़दूर मज़दूरी थो करे,
दुकानदार दुकान ते वेठो आ पर हिन जो कम मस्जिद आ त कनमल थी अज़ान अचे त वञा नमाज ते अल्लाह ताला फरिश्तन के फरमाए थो हिन मुंहिंजे बाने फजर खां वठी ज़ोहर ताईं जेके भी कम कया हिन जा सभु कम इबादत लिखाए छॾियोसि हिन हारीअ जो हार को भी इबादत हिन मजदूर जी मजदूरी भी इबादत हिन दुकानदार जी दुकानदारी भी इबादत हिन मुलाज़िम जी मुलाज़िमत भी इबादत जेके भी फजर खां वठी ज़ोहर ताईं कम कई सभु कम हिन जा इबादत ये भी सवाब जा कम भला असांजे मस्जिद जो पेश मामा मदरसे जो उस्ताद आहे ॿारहाड़ी में 8 बजे ते पढ़ाईंदा आहिनि पोइ त शागिर्द सभु स्कूल हलिया वेंदा आहिनि 7,000 8,000 पगार आहे भला उन खां पोइ पंहिंजो कमु करे रेगो खोले नारियूं केला रखी छॾे जीअं शहर में हूंदा सब्जी रखे भला हिन में आहे बाजा तव्हां बि चवंदो साईं मौलवी दुनिया जे कढ लॻो मस्जिद मदरसे खे छॾे हाणे सब्जी पियो विकिणे न बाबा इहो बि सवाबु भला परावन खीसनि ॾे पियो निहारे त मुंहिंजो घर रही वियो आहे तावन कयो ज़ाल बीमार आहे मूंखे ख़ैरात ॾियो इहो भलो हिन खां भलो आहे त पंहिंजो रोज़ी करे इहो भलो आहे हुनजी हौसला अफ़ज़ाई कई ठीकु आहे साईं भली तव्हां पंहिंजो कमकार कयो उन्हनि खे महिंगा ई ताना ॾिजो मौलवी इन्हनि खे बि ज़रूरतूं आहिनि इहे नांग कोन्हनि जो मिटी खाइनि फ़रिश्ता न आहिनि जेके तव्हांखे ज़रूरत आहिनि हिननि मौलवियुनि खे बि साॻियूं ज़रूरतूं आहिनि शादियूं गमियूं भत बिरादरी असां बि सॾ भरींदा आहियूं मथां तव्हां सम्झो त मौलवी रुॻो खाईंदा आहिनि मुफ़्त में उते बिरादरी में संगत में जेको सॾु ॾींदो आहे 2,000 पोइ बि ॾींदा किथे किथे तॾो बि वठंदा आहिनि बिरादरी वारा 500 रुपया 1000 रुपया अजर कजो इहो बि ॾियणो थो पए भला रसम बिरादरी सां मोह ॾियणो आहे नी गिदड़ त कोन जो केलनि में अकेला वञी रहो इन्हनि सां ई मोह ॾियणो आहे हिते ई रहणो आहे जनाज़ा इहे ई खणंदा शादी गमी में इहे ई कम ईंदा ये ज़रूरतूं आहिनि मौलवियुनि खे सो इन्हनि सां कुझु रिआयतूं कंदा कयो घर ठही वञेसि 2 ॾींहं मोकल करे त कढी छॾियोसि ज़ाल बीमार आहे रुॻो 3 ॾींहं देरि कयईं त बसि तूं असांजे कम जो न आहे हीउ छा आहे हेॾो ज़ुल्म छो या त हिन जूं ज़रूरतूं सभु पूरियूं कयो चयोसि घर बि तोखे ठाराए ॾींदासीं लटा कपिड़ा साल जो अन्न चांवर बच्चन जे तालीम जो खर्च दवा दरमल 20,000 होटल में तोखे पगार आहे पोइ 24 कलाक वेठो सही तो चवां ग़लति कान नूह नजारन हज़रत नूह अलैहिस्सलाम रखन हुयो अल्लाह से फमसनाइल फुल्क बिआयुनिना व वहयिना ओ मौजानू नबी असां तोखे हुकुम था कयूं त बेड़ी ठाह मां तव्हां खां पुछां थो बेड़ी को मुला मौलवी ठाहींदो जेको ॼाणो हूंदो नी रखणो हज़रत इदरीस अलैहिस्सलाम कान खयातन दर्जी हुयो लटा सिबंदो ही मौलवी भला दर्जी थे नमाज पढ़ाए वरी लटा सिबे उते मदरसे में ही मस्जिद जे हुजरे में मशीन रखे वगो बवगा सिबी वेंदो या न 600 रुपया 700 रुपया सिलाई 15-20 हज़ार थी वेंदसि ऐं एतिराज़ न कंदा कयोसि त मौलवी मशीन छो रखी आहे मदरसे में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम भाग्यो हुयो एतिरो माल हुयुसि जो सिर्फ 2 मेहमान आया हकीकत में फरिश्ता पर सूरत इंसाननि जी कुरान तो फरमानो हाल अहवाल वठी एकदम घर वियो फजा अबीदिलिन समीर एको थुल्लो मतारो गाबो ज़िब करे उनजी खल लाए गोश्त उन जो तैयार करे भुनी बथाल गोश्त जा भरे अचे मेहमाननि ॾाढो रखे यो मौलवी माल धारे सके तो या में 2 महीनों धारे 500,000 रुपया में कमाए थी
तव्हां चोस जमायती बाबा पलाल असीं ॾींदासीं बो असां ॾींदासीं भले ठीकु बकरियूं धारे सघे थो या कोशिश कयो इन्हनि मौलवियुनि जूं ज़रूरतूं पूरियूं कयो उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कयो तॾहिं दीन जो कमु हलंदो ही परेशान हूंदा घर नथो पियो हूंदुसि त इहो निमाज़ करो दिलि सां पढ़ाईंदो सॼो तवजो हूंदुसि घर ॾे ज़ाल बीमार पई आहे बच्चा बीमार पिया अथसि पैसा हूंदसि ई कोन इहो करो दिलि सां निमाज़ पढ़ाईंदो सम्झो था या नाराज़ त न थींदो अल्लाह से फरमायो फलम्मा आताहुम मिन फज़लिही रब फरमावरी जनमल मां माल दिनो मास पैसो दिनो मास खैरात त कान कई को वाइज़ जलसो त कोन कराई का मस्जिद को मदरसो त कोन ठहराई पर ज़कात जेका 40% फर्ज हुई बखीलू बे कुरान तू फमा उनमें भी बुखल कई व तवल्लू व हुम मुरज़ून रब फमा पंहिंजे वाइदे तां फिरी वियो वो नुक़सान कंजो थियो बाबा असांजो ज़कात ॾींदासीं नुक़सान असांजो ही जेको अज़ाब आयो आहे इन जो वॾे में वॾो सबब इहो आहे अञा 12 सैलाब न आयो हो इhtजाज लॻा पिया वारो कयो पाणी पाणी फुटियूं थियूं सुकनि सारनि जो ॿिज थो सुके पाणी जो रोड बंदि हुया या न हिननि जे लेखे त शायदि पाणी बेलदार ऐं दारोगे जे हथ साईं बेर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा माण्हू ईंदा सम्झनि त शायदि पाणी पंजाब जे हथ में आहे इहा वीचारनि खे ख़बर ई कान्हे का त पाणी अल्लाह जे हथ में आहे अमन ख़लक़ अस्समावाति वल अर्ज़ रब फमा आसमाननि खे पैदा असां कयो ज़मीन खे पैदा असां कयो वअंज़ल लकुम मिनस समाइ माअ ई जनवरी में फरवरी में मथे जबलन में बर्फ पई वसे वरी अप्रैल मई में बारिश पई वसे वा बर्फ गरे पई ओ पानी दरियाहन में वाहन में शाखुन में कड़न में जरन जी सूरत में तव्हां पानी पहुंचा वारो मां आया ॿियो कोई कोन था बुजुर्ग ककर मां आवाज ॿुधई फलाणो पुट फलाणे जो हुन जे बाग खे पानी जी ज़रूरत है हिकिड़ो ककर नाले फरमाई मां उन ककर जे पोयां लॻुसि ॾिठुमि त हिकिड़े जबल ते अची वसियो एतिरो वसियो जो जबल तां पाणी लथो हिकु कड़े में लोगाटे में पियो फरमाई मां उन पाणीअ जे पोयां लॻुसि ॾिठुमि त हिकिड़ो कोट आहे उनखे नूली लॻल हुई पाणी उन नूली मां अंदरि कोट में पियो वञे बुज़ुर्ग फरमातो मां गेट खां अंदरि टपी जो वञा ॾिसां त हिकिड़ो जवान आहे कुल्हे ते कुॾर अथसि आवांदा पियो थो ठाहे माना एॾो यकीन हुन असांजो पाणीअ जो वारो हूंदो आहे त मुंड ते 3 ॼणा समाज ते बीहंदा मथां किथे ॿुढो भॼी वारो ज़्यान न थी हुनखे एॾो यकीन हुते वेठो आहे बसि आवांदो पियो थो ठाहे अदा तुंहिंजो नालो छा आहे चई फलाणो मुंहिंजो नालो तुंहिंजे पीउ जो चई फलाणो चई हा भली इहो ई मां आवाज़ ॿुधो अमल तुंहिंजो काड़ो आहे चई यार ॿियो त अमल कोन्हे जन महिल ई बाग लहंदो आहे त मां हुनजी आमदनी खे 3 हिसा कंदो आहियां हिकिड़ो हिसो बाग ते ख़र्च कंदो आहियां हिकिड़ो हिसो पंहिंजे बचड़नि जे लाइ रखंदो आहियां हिकिड़ो हिसो सरासर अल्लाह जे नाले ते ख़ैरात करे छॾींदो आहियां बुज़ुर्ग फरमादा इहो तुंहिंजो अमल आहे जो रब ककर खे ॿियो हुकुम करे तुंहिंजे बाग खे पाणी पिया असां 3 हिसो त पंहिंजी जाते पर 20 हिसो बि न ॾिनोसीं 40 पती बि न ॾिनीसीं 100 मन तव्हांजो अन्न थो लहे 95 मन तव्हांजा 5 मन अल्लाह जे नाले ते ॾियो 100 मन तव्हांजी फुटी थी लहे 95 मन तव्हांजा 5 मन अल्लाह जे नाले ते ॾियो 100 मन तव्हांजी सारी थी लहे 95 मन तव्हांजा 5 मन अल्लाह जे नाले ते ॾियो
लख रुपया है साडा 97,000 तवांजा 2,500 ज़कात जो अल्लाह जे नाले ते पर असां मुसलमानन जो सी चटिया कमायूं असां ॾियूं वरी मुलन के लोग असां ॾियूं वरी हिनन के अयाशूं कर असां जो कोई दोस्त हो साल में अन्न मण ॾींदो असां मौली वरी लिखी छॾींदा साल खां पोइ वरी दावतनामो लिखियोसीं त बाबा तव्हां मण अन्न जो ॾींदा यादि हुजे उनखे चई बाबा असां मुलनि खे न ॾींदासीं कारोम ते था घुमनि अयाशूं था कनि ॻोठ में खोड़ ग़रीब आहिनि असां उन्हनि खे ॾींदासीं ऐं ग़रीबनि खां जो पुछा कईसीं चयोसीं असांखे त टको ई कोन्हे पोइ मां वियोसांसि दोस्त हो मां चयोमांसि साहिबु कहिड़ी असां अयाशी कई आहे असांजे मदरसे में शराब जा क्रेट ॾिसी आहियूं असां लाहौर मां नाचनियूं घुराईंदा आहियूं नाच कराईंदा आहियूं मां चयो अलाह नाराज़ थियो अथई तुंहिंजे अन्न जे मण सां असांजो मदरसो कोन थो हले मदरसनि खे हलाइण वारो रब आहे अलाह खां माफ़ी वठ यो मदीने जे मुनाफिकन जो नज़रियो जेके चवंदा ला तुलफिकू अला मन इंद रसूलिल्लाह 28 सिपारो सूरत मुनाफिक मुनाफिक का एक ॿिए खे चवनि त जेके मोहम्मद मुस्तफा वटि तालिब वेठा कुरान था पढ़नि इन्हनि जो ख़र्च पखो बंदि कयो इन्हनि जी मानी टिकी बंदि कयो चंदो चाड़ी बंदि कयो हत्ता यनफज़ू पाण ई हलिया वेंदा अल्लाह से फरमा वलिल्लाहि खज़ाइनुस समावाति वल अर्ज़ अरे ज़ालिमो आसमानन जे खजानन जो मालिक मां ज़मीन जे खजानन जो मालिक मां तव्हां पंहिंजा हथ बंदि कया मां रब पंहिंजे कुदरत जे खजानन सां इन्हनि खे हलाईंदुसि अञा तव्हांखे बि रोज़ी इन्हनि तालिबनि जे करे पई मिले इन जे करे मुंहिंजो नबी फरमायो सारी मखलूकात इन्हनि तालिबनि जे लाइ दुआ थी घुरे हता के मच्छू भी समुंड में दुआऊं थी घुरनि या अल्लाह इन्हनि क़ुरान वारनि खे बाक़ी रख छो त क़ुरान वारा तवार में दरियानि में समुंडनि में पाणी बि आहे जेकॾहिं इहे हलिया त समुंड में दरियानि खे बाहि लॻी वेंदी पाणी किथो ईंदो इहा मच्छू भी दुआऊं थी घुरनि या अल्लाह कुरान वारनि खे बाक़ी रख अल्लाह वारा ॾिसणा हुजनि न त इहे मदरसे में वरी दाऊद वारनि जे मदरसे में इहे जेके तालिब अथव इहे अल्लाह वारा इन्हनि खां मथे को बुज़ुर्ग कोन अथव वॾे में वॾा बुज़ुर्ग इहे अथव आलुल क़ुरान हुम आलुल्लाह मुंहिंजे नबी फरमायो क़ुरान वारा ई ख़ुदा जा वली आहिनि एक मासूम गुनाहन को पाक बे नंबर ते 24 कलाक इन्हनि जो ताल्लुक कुरान सां आहे रात जो अञा मुअज़्ज़िन उथंदो ई कोन्हे त ये तालिब उथी करे कुरान पढ़ंदा फजर जी नमाज ताईं पिया कुरान पढ़ंदा वरी फजर जी नमाज जमात सां पढ़ंदा वरी कुरान इन्हनि जे साम्हूं 11:30 बजे ताईं वरी 2 कलाक वक़्फ़ो मिलंदो वरी ज़ोर जी नमाज जमात सां पढ़ंदा वरी कुरान इन्हनि जे साम्हूं असर जी नमाज ताईं वरी असर जी नमाज जमात सां पढ़ंदा 1 कलाक वक़्फ़ो मिलंदो वरी मग़रिब जी नमाज जमात सां पढ़ंदा वरी कुरान इन्हनि जे साम्हूं वरी ईशा जी नमाज जमात सां पढ़ंदा वरी कुरान इन्हनि जे साम्हूं असां त 12 बजे ताईं पुट न ॼाणनि समेत घर में टीवी ॾिसंदा आहियूं मोबाइल ॾिसंदा आहियूं पर तव्हां मदरसनि में वञो त राति जो 11 बजे ताईं 12 ताईं तालिब पिया था कुरान पढ़नि इन्नल हसनात युज़हिबुन सय्यात रब फरमाइनि जो नेकियूं एतिरियूं आहिनि जो इन्हनि क़ुरान वारनि खां का ग़लती थी बि वञे थी मां रब माफ़ थो करे छॾियां इन्हनि खां वञी दुआऊं घुराईंदा कयो मसला हल थी वेंदव ज़कात जी भले में भली जा मदरसा मदरसनि खे ज़कात गरीबन के भी जो गोठ में के गरीब मिस्किन बेवा पर उन्हनि खे पैसा न ॾियो उन्हनि खे राशन वठी ॾियो अटो हुजे दाल हुजे गिह हुजे चांवर हुजनि लटा कपिड़ा वठी ॾियो घर डथल हुजनि घर ठाराइजो बीमार आहिनि इलाज करायो ज़कात जे पैसनि मां बाक़ी नक़द पैसा 50,000 ॾिनव त ॿिए ॾींहं ते वरी टच मोबाइल वठी नक़द पैसा उलमा भी चवंदा त हिकु माण्हूअ खे 50,000 लख न ॾियो ईअं आहे
पोइ वरी गुनाह कंदो, पोइ मस्ती कंदो। बेनज़ीर जा पैसा जन माइन खे मिलनि था, उहे राति ॾींहुं क़ुरान मजीद पढ़ी बेनज़ीर खे बख़्शिंदियूं। बाबा ये क़ुरान वारा तालिब अथव, ये क़ुरान था पढ़नि पिया, इन्हनि ते ख़र्च कयो, सवाब थी। असां हुकूमत खां बि न वठूं। मौलाना फज़ल रहमान जले चयो आहे त हुकूमत खां न वठो, पिनी करे मदरसा हलायो, चंदो कयो। सियासी वॾेरा बि हाणे असांखे मिली विया आहिनि त मौलवी असां वटि अन जे लाइ न अचो, इलेक्शन में असांजे साम्हूं था बीहो। हाणे इहा ख़िदमत तव्हां ई असां जेके दीनदार आहियूं कंदो नी ख़िदमत। ये तालिब पढ़ी विया, हाफ़िज़ थी विया, आलिम थी विया, जेसि ताईं क़ुरान पिया पढ़ंदा, दीन जो कमु पिया कंदा, जहिड़े बि सवाब असां मरी वियासीं, मरण खां पोइ बि सवाब। सो ज़कात हिसाब सां कढो। ये अज़ाब जेके अचनि पिया, ये ज़कात न ॾियण जे करे अज़ाब पिया अचनि। ऐं ज़कात न ॾिनी उन्हनि ते अज़ाब आया। हज़रत सैयद ताज महमूद शाह अमरोटी रहमतुल्लाह अलैह जो मां हिकिड़ो वाक़ियो पढ़ियो। सैयद अमरोटी रहमतुल्लाह अलैह वटि हिकिड़ो फ़क़ीर वेठो हुयो। उहे बांगरूं वात में विझे वरी ॿाहिरि कढे, वरी वात में विझे वरी ॿाहिरि कढे। सैयद ताज महमूद शाह अमरोटी रहमतुल्लाह अलैह फरमाए, फ़क़ीर ही छा पियो करे? आंगरूं वात में थो विझी वरी ॿाहिरि थो। पोइ रोई करे चईंसि, मां असुल ठटे जो रहाकू आहियां, पगार वठी अचां पियो, रस्ते में हिकिड़ो सौंडा जो क़ब्रिस्तान आहे। तव्हां ॾिठो आहे सौंडा जो क़ब्रिस्तान? ठटे खां ओर वॾो तारीख़ी क़ब्रिस्तान। उते हिकिड़ो नाबीन वेठो हो। मां सलाम वरायो, उन नाबीन चयो, केरु? मां चयो फलाणो। किथों पियो अची? मां ठटे मां पियो अचां पगार वठी। त उन अंधे चयो, यार हे पैसा मूंखे ॾेखार त सही। ॾिस, अॻे हूंदा हे चांदी जा डेंगला, चए मां हुनखे पैसा ॾेखारियमि। उहो हथ में ॾिसे पियो, ओचितो रस्ते तां माण्हुनि जो गुज़र कयो। उन अंधे जो ॻाल्हाओ ॿुधो त रड़ियूं कई, वारो कयो, अंधे खे फुरियूं थो वञे। माण्हू भॼंदा आया त मूंखे पकड़ियो, त अंधे खे थो फुरी। मां चयो यार पैसा मुंहिंजा आहिनि, मूंखां ॾिसण जे लाइ वरिता। अंधे चयो, न बाबा, इहो सॼो ॾींहुं मां पिनियो आहे, शुक्र थियो जो तव्हां आयो। हज़रत सैयद अमरोटी रहमतुल्लाह अलैह खे चई, पोइ साईं इज़त खां वधीक पैसे खे न सम्झुमि। हाल ही त पैसनि तो हथ खयुमि। मां चयो इज़त वधीक आहे, पर दिलि में दोष हुजे भेणा, अंधो सॼे खे फुरे। पोइ ताड़ में लिकी वेठुसि। राति जी थी, सिज लथो, उन नाबीन छा कयो जो पैसा हिकिड़ी खॾ में पूरे मथों पेशाब करे वरी सुम्ही। मां जो त पंहिंजा पैसा, उन अंधे जा पैसा सभु खणी हलियो। सुबुह जो उन नाबीन पैसनि जी सार लधी त कारी वारा कख। पोइ बीमार थी पियो, बीमारी में मरी वियो। पोइ सैयद अमरोटी रहमतुल्लाह अलैह खे चई, साईं मूंखे जे दिलि में ख़ौफ़ पैदा थियो त मूंखे त पैसा मिलिया, ई नाबीन जा पैसा मां केॾे कयां? को वारिस बि कोन हो। आख़िर रात जो उन जी क़ब्र खोटे, उन जा पैसा उन जी क़ब्र में रखी आयुसि। कुछ वक्त खां पोइ चईं, मुंहिंजी घरवारी बीमार थी पई, सैयद अमरोटी खे पियो हवाल ॾाढो इलाज करायो मांसि, पर ज़ाल ख़ुशि न पई थिए, केरु कर्ज़ बि न पियो ॾिए। पोइ दिलि में चयमि त भला हुन अंधे जा पैसा क़ब्र में पिया आहिनि, इहे पैसा खणी ज़ाल जो इलाज कराया, वरी पघार मिलंदी त रखींदुसि। चईं, मां राति जे वक़्त में उन नाबीन जी क़ब्र खोटियमि। जॾहिं उन जी लाश वटि मां पहुतुसि त जेके बि पैसा हुया उन जे पेट ते, उन जे पासनि ते पिया, पर ईअं जीअं टांडा पिया हुआ। हाली त दिलि में ख़ौफ़ पैदा थियो, पर ज़ाल जो फ़िक्र हो। चईं, साईं पोइ डिॼी डिॼी आङुरूं मां पैसे खे लॻायमि। ख़बर तॾहिं पई जॾहिं इस्पताल पियो, माना बेहोश थी वियुसि। अलाए कंहिं मूंखे अची खयो। हाणे जेसि ताईं आङुरूं वात में नथो विझां, तेसि ताईं आङुरूं ठरनि ई कोन। कुरान मजीद में रब सच फरमायो, यौम युहमा अलैहा फी नार जहन्नम
फतुक्वा बिहा जिबाहुहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम। 9 सिपारो सूरत तौबा तो कुरान तो फरमा दे को पैसन जी ज़कात न दींदो चमचरी इजरम ये दिनार जहन्नम जी बाहि ते गरम करे पोइ उन्हनि जे पेशाननि खे उन्हनि जे पासनि खे उन्हनि जे पुठनि खे ॾंभ ॾिना वेंदा। रब फरमाईंदो हाज़ा मा कनस्तुम लिअनफुसिकुम, ही तव्हांजो उहो माल आहे जंहिंजी तव्हां ज़कात न ॾिनी।